सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह IG सिंध के हटाइण बाबति अदालती हुक्म के नामुनासिब करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त IG सिंध के हटाइण बाबति अदालती हुक्म नामुनासिब आहे। अदलिया जो एहतराम आहे। IG खे हटाइण वारे मामले ते एडमिनिस्ट्रेशन सां मशवरो करणु घुर्जे हा। दुआ ज़हरा KP में आहे। वॾे वज़ीर खे मदद जी दरख़्वास्त कई आहे। नंढी उमिरि जी छोकिरियुनि पंजाब में शादी कई। सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी न ॾिनो पियो आहे। पाणी जी खोट सबबि सूबे में हालतूं ख़राब आहिनि। महांगाई जी चकीअ में पीड़जंदड़ अवाम खे नओं झटको। नेपरा बिजली जे अघनि में ₹2.93 फ़ी यूनिट इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾेई छॾी। बिजली जे अघनि में इज़ाफ़े सां वाहिपेदारनि ते ₹55 अरब जो इज़ाफ़ी भार पवंदो। ईंदड़ महीने खां उगाड़ी कई वेंदी। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त लॉन्ग मार्च दौरान कुझु कारकुननि वटि हथियार बि हुआ। ख़दशो हो त गोलियूं हलंदियूं। दुनिया खे पाकिस्तान जी परॾेही पॉलिसी में मुदाख़लत न करणु घुर्जे। हू आम चूंडूं चाहिनि था। अवाम खे फ़ैसिलो करणु ॾिनो वञे। इराक़, अफ़गानिस्तान या यूक्रेन में फ़ौजी ऑपरेशन ख़िलाफ़ आहे। अमरीका, रूस ऐं चीन सां लाॻापा पाकिस्तान जे मुफ़ाद में आहिनि। मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान रिचोक जो भॻोड़ो आहे। अदालती कुल्हो इस्तेमालु करण जी साज़िश नाकाम थींदी। आइन तोड़ींदड़ ऐं अदलिया जी तौहीन कंदड़ सुप्रीम कोर्ट खां कहिड़े मुंहं सां ऐं छा घुरी रहियो आहे। हिकु वोट जी अक्सरियत लाइ आसिफ ज़रदारी दरबदर धिका खाई रहियो आहे। हुकूमत परॾेही दौरनि में कंपनी जे मशवरे खां सवाइ कुझु न करे रही आहे। शेख रशीद मुल्क में बिजली जो बहरान वधीक संगीन। शॉर्टफॉल में वधीक बाद मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में 12 कलाकनि खां वधीक अण ऐलानियल लोड शेडिंग। कहर जी गर्मी दौरान बिजली न हुअण सबबि शहरी परेशान। सिंध में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगाह सरापा एहतजाज। काज़ी अहमद मां निकितल प्यादल मार्च नवाब शाह पहुची वियो। शानदार आजियां। सिंधड़ी में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादकारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। कंबर में भी पाणी जी खोट ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी जो एहतजाजी मुज़ाहिरो। ठारू शाह में पेट्रोल पंप मालिक खे पुलिस गुम करे छॾियो। वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। दरबेले कंडियारी लिंक रोड ते धरणो। टायरनि खे बाहि। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस जी वॾी नफ़री अकराम कुरैशी खे गुम करे छॾियो आहे।